जॾहिं फिरऔनीयत आई, मुझे मालिक मूसा के पैदा करे छॾियो। जॾहिं अबू जहल जे कुफर जी तारीकी छाई, रब पाक खतमुल मुरसलीन के पैदा करे दीन इस्लाम जी रोशनी चमकाई। जॾहिं मुसैलिमा कद्दाब पैदा थियो त अबू बकर सिद्दीक उथियो। जॾहिं लुआरी में जुड़तू मसनूई हज जो फितनू पैदा थियो त अल्लाह ताला अहमद मल्ला पैदा करे छॾियो। अॼु वरी जॾहिं 37 सालनि खां पोइ त असां पंहिंजे दस्तूर अब्दुल हफीज़ समू साहब हफ़िज़हुल्लाह उन जी क़यादत में हेतिरा मुसलमान गॾु थिया आहियूं त सभु कुझु असां उजारे सघूं था, पर असां शाइरिल्लाह बैतुल्लाह जे लाइ कुर्बान थियण जे लाइ तयार